ॿियनि शहरनि जी खिपरे में भी करबला के शहीदन की याद में जलूस कढे आज़ादारी करे नुआखानी पढ़ी करबला के शहीदन के भेटाऊं पेश कयूं पियूं वञनि। खिपरे के गरीबाबाद पाड़े में भी करबला के शहीदन की याद में ताज़ियो कढियो वियो। करबला जो वाक़ियो असांखे हिकिड़ो सबक़ ॾिए थो। करबला जो वाक़ियो हिकिड़ो इमाम हुसैन जो हो जेको पूरो सॼो ख़ानदान पंहिंजो शहीद कयो ऐं पंहिंजे नाना जे नक्शे क़दम ते हलंदे पंहिंजो ख़ानदान पूरो कुर्बान कयो। ताज़िया निकिरंदा आहिनि, ख़ैरातूं थींदियूं आहिनि, शबीलूं ऐं अमन अमान खां जेको आहे हर शइ जेको आहे माना पुलिस वग़ैरह हर शइ जेको आहे सिक्योरिटी तमामु घणी आहे, तमामु सुठी आहे। करबला जे शहीदनि जो पैगाम हो हक़ ऐं सच ते आहे, शहीद थिया। उन्हनि एतिरियूं माना मुश्किलातूं हुननि झेले इस्लाम खे उन्हनि ज़िंदा रखियो। हज़रत इमाम हुसैन जी जेको हक़ ऐं बातिली जंग हुई जंहिंमें यज़ीद जेको आहे सॼा ज़िंदगी लाइ ख्वार थी वियो, हुसैन हुसैन थी वियो। जवान आहिनि, ऐसे जो साहब आहिनि, ज़बरदस्त आहिनि, अमन अमान आहे, ख़ैर ख़ैरत आहे, अलाह जी महिरबानी सां हिते अहिड़ो को मसइलो ई कोन्हे। ताज़े में शरीक माण्हुनि जो चवण त करबला के शहीदन जूं दीन इस्लाम लाइ ॾिनल कुर्बानियूं तारीख़ में हमेशा सुनहरी अखरनि में लिखियूं वेंदियूं। कैमरामैन माऊजी कुमार इरफान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।